मां ने मामूली रंडन जे करे भूरल जे माण्हुनि खे गिरफ़्तार नथो करे सघां। जेकर इहा ॻाल्हि आहे सूबेदार त पोइ तोखे केस ठाहे था ॾियूं। पगार सरकार जी पिया कयो ऐं गुलामी भूरल खान जी पिया कयो। साहब तव्हां अॼु हिते आहियो सुभाणे न हूंदो, असांखे हिते रहणो आहे न। हाणे जेकॾहिं असां ज़ाहिर थी बि था आहियूं त पोइ देरि पोइ न अथव। जेको थियो उनखे ॾिसी वठंदासीं। मां त चवां थो ॿियो सभु छॾियो, सभ खां पहिरियां न सभ खां पहिरियां कादन जो किलो कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा। बिना देरि हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़क़ीर ऐं जेका बादल जी नई चाल दोस्तों ऐं जेको आहे त हू भूरल खान जे ख़िलाफ़ु जेको आहे त केस दाख़िल कंदा ऐं हू पंहिंजो ई माण्हू जेको आहे त धकी करे ऐं भूरल खान खे फसाईंदा ऐं हुन ते जेको आहे त FIR कटाईंदा पुलिस जी दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दिलशेर जेको आहे त पुलिस ऑफिसर जेको आहे त जेको किरदारु जेको निभारायो आहे एजाज़ मल्लाह दोस्तों, त उन में जेको आहे त दिलशेर जे नाले सां किरदारु आहे पुलिस सूबेदार आहे दोस्तों इन ड्रामे में। उहो जॾहिं मानी खाइण वञे थो जेको आहे त भूरल खान वटि दोस्तों, त भूरल खान उनखे चए थो त कुझु मूं वटि महिमान आयल आहिनि ऐं तव्हां जेको आहे त बाद में अचिजो। जेका ॻाल्हि हुन दिलशेर खे न वणी दोस्तों ऐं हू जेको आहे त वाट ते फ़क़ीर वारनि सां हुनजी मुलाक़ात थी ऐं फ़क़ीर वारनि हुनखे दावत ॾिनी ऐं दावत खाराई बि ऐं हुनखां जेको आहे त हाणे जेको कमु वठंदा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां इहा वॾी अपडेट त जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे रियासत ड्रामे जो दोस्तों, भरपूर एपिसोड थियण वारो आहे ऐं उन में निहाल खान वारा जेको आहे त खुली जेको आहे त भूरल खान जे साम्हूं अची वेंदा ऐं फ़क़ीरो पंहिंजे वाल साहब जेको निहाल साहब आहे दोस्तों S कैरेक्टर करे रहियो आहे, उनखे चवंदो जेकॾहिं असां हुननि जे साम्हूं खुली अची विया आहियूं त पोइ हाणे असां पंहिंजो पेर पोते कोन हटाईंदासीं, पर जेको आहे त हाणे इन सां पोइ असां पंहिंजे चाचे सां जंग जोटींदासीं। ऐं भक्ति उन्हनि जे तॾे ते अची करे उन्हनि खे धमकी ॾेई वई आहे त जेकॾहिं तव्हां असां जेतिरो तव्हां पंहिंजी गुदनि में अन्न रखियो आहे त असां उन खां वधीक असां पंहिंजी हवेली में बारूद रखियो आहे। इन जे करे जेको आहे त तव्हां मुंहिंजे दिलि मुराद पुट जी जेका आहे त दिलि ॾुखाइणु छॾे ॾियो ऐं हुनखे जेको आहे त हिरासमेंट करणु छॾे ॾियो। इन जी न त तव्हांखे वॾी बुरी सज़ा मिलंदी ऐं तव्हां जेको आहे त पाण कोन छॾाए सघंदव। ऐं निहाल खान दोस्तों कॾहिं बि जेको आहे त भक्तीअ जूं ॻाल्हियूं नज़रअंदाज़ कोन कंदो ऐं हू भरपूर वार कंदो वरी बि दोस्तों। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।